हैदराबाद में रमज़ान जे भलारे महीने दौरान मुनासिब अघनि ते आम वाहिपे जूं शयूं फ़राहम करण लाइ यूटिलिटी स्टोरनि ते रमज़ान पैकेज जो ऐलान कयो वियो आहे। PTI अॻवान इमरान ज़फ़र कुरैशी ऐं यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन जे रीजनल मैनेजर आसिफ पंवर रमज़ान रिलीफ पैकेज जो इफ़्तिताह कयो। अॻवाननि जो चवणु आहे त शहरी आम वाहिपे जूं समूरियूं शयूं यूटिलिटी स्टोरनि तां सस्ते अघ ते ख़रीद करे सघंदा। असां कल्ह खां हिते इफ़्तिताह करे छॾियो आहे रमज़ान रिलीफ पैकेज जो। अॼुकल्ह कासमाबाद जे स्टोर मेन सुपर मार्केट ते मौजूदु आहियूं, जिते टोटली रमज़ान रिलीफ पैकेज स्टार्ट थी चुको आहे। किलो गिह ते 90 रुपया सब्सिडी ॾियूं पिया। अहिड़े हिसाब सां मार्केट में 108 रुपया खंडु हले पई, 100 खां मथे हले पई, त उहा हिते असां 68 रुपए में यूटिलिटी स्टोर जेको आहे उहो ॾिए थो। शहरियुनि जो चवणु आहे त हुकूमत इहो सुठो क़दम खयों आहे, पर अक्सर अहिड़ियूं सहूलतूं सिर्फ़ु कुझु ॾींहंनि लाइ ई हूंदियूं आहिनि। सुठो इक़दाम आहे गवर्नमेंट जो। कोविड जे करे भली बंदि रहनि, असांखे एहतियात करणु खपे पंहिंजे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ। गवर्नमेंट ने अच्छा दिया है, सहूलियत है, यहाँ पे हर चीज़ मिल रही है, घी तेल चीनी चावल हर चीज़ मिल रही है। पैकेज खे बाक़ाइदा मैनेजमेंट कयो वञे, छो जो मिसमैनेजमेंट जे करे हमेशह जेका प्रोग्राम ज़ाया थी वेंदा आहिनि। चाहे उहा ॾिसूं था रमज़ान पैकेज केसि ताईं थो हिननि जो कामयाबु थिए। फ़िलहाल त हींअर असांखे सुठो थो नज़र अचे। सुबुह खां वठी 2 पंध 3 पंध कया न, पोइ थो वञी सामान केॾी महिल मिले थो, केॾी महिल आहे, हिकिड़े ॾींहुं आहे त ॿिए ॾींहुं न आहे। इल्तिजा इहो कंदासीं इहो मोकलूं ख़तमु कनि, रमज़ान जो महीनो आहे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त रमज़ान रिलीफ पैकेज खे सही नमूने सां जारी रखियो वञे, त जीअं शहरी उन मां भरपूर फ़ाइदो हासिल करे सघनि। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।